इहो ॿुधायो त कुछ पिन्स कुछ कोड असांजे मोबाइल में अची वेंदा आहिनि, ख़ासि करे छोकिरियुनि ॾे बि ऐं छोकिरियूं अगरि नथियूं पढ़नि ऐं उन्हनि खे क्लिक कनि थियूं असांजो समूरो पैसो उन्हनि ॾे ट्रांसफर थी वञे थो। इहा कंप्लेन FIA में कजे, इहा कंप्लेन कीअं कजे ऐं छा तरीक़ो आहे? बिल्कुलु ईअं थिए थो। इन जी मतिलबु इदारा जेके कमु था करनि NCCIA हिकु त नेशनल साइबर क्राइम जेको आहे इन्वेस्टिगेशन एजेंसी FIA जा ई डिपार्टमेंट्स आहिनि इहे बेसिकली। FIA ई जेको आहे मेन डिपार्टमेंट आहे फेडरल इन्वेस्टिगेशन एजेंसी, जेको पंहिंजा यानी कि सब डिपार्टमेंट्स ठाहिया आहिनि, जंहिंमें NR3C बि अची वियो ऐं NCCI बि अची वियो। सही। त इन में जेको आहे उहो कंप्लेन फाइल करे सघनि था। इन जो जेको प्रोसेस आहे उहो इहो आहे कि हिकु त ऑनलाइन कंप्लेन थींदी आहे, ॿियो इन्हनि जो हेल्पलाइन नंबर बि जेको आहे सो असां प्रोवाइड कंदा आहियूं। अगरि असांखे कोई अप्रोच थो करे त ही मामिलो आहे त असां उन्हनि खे ॿुधाईंदा आहियूं, प्रॉपर गाइड कंदा आहियूं कि भई हीउ नंबर आहे त इन ते राब्तो कयो, इन्हनि पंहिंजी पूरी कंप्लेन डिटेल्स सां लिखायो, पंहिंजो नालो, जेके फैक्ट्स आहिनि या जेको प्रूफ तव्हां वटि आहे। जीअं अगरि कंहिंसां कोई मतिलबु थियो, कंहिंजा पैसा निकिरी विया त उहो जेको आहे सो स्क्रीनशॉट वग़ैरह कढी छॾे, उहो प्रोवाइड करे। अगरि कोई कॉल रिकॉर्डिंग आहे या कोई जंहिं नंबर तां उनखे आयो आहे मैसेज, उहो नंबर यानी कि प्रोवाइड करे सघे थो। ऑनलाइन बि कंप्लेन थींदी आहे, ॿियो हिननि जे ऑफिस वञी करे बि कंप्लेन थींदी आहे, हिननि जे पंहिंजे नंबर ते बि कंप्लेन थींदी आहे। इहे 3-4 तरीक़ा आहिनि। पर हुमा साहिबा, कंप्लेनर हिते वेठो आहे सिंध में ऐं इहे क्राइम ख़ासि करे पंजाब में वधीक थियनि पिया ऐं उते ई असांजा पैसा हलिया वञनि पिया या आउट ऑफ कंट्री असांजो पैसो हलियो वियो, उन जे लाइ छा कजे? उन जे लाइ इहो आहे कि जेके सिंध में आहिनि न, उहे इते ई इदारनि खे राब्तो करनि। पोइ जेके यानी कि जीअं हाणे NR3C जी ब्रांचिस आहिनि जी सिंध में आहिनि या पंजाब जे कुझु सिटीज़ में आहिनि, त उहे पाण सां इंटरलिंक हूंदा आहिनि। पोइ अगरि कोई कंप्लेंट फाइल थो करे न, त उन्हनि खे इंफॉर्मेशन मिली वेंदी कि भई ही फ्रॉड जेको आहे सो पंजाब में थियो आहे, हाणे तव्हांखे इन माण्हूअ खे ॾिसणो आहे। पोइ वरी उतां जी टीम खे हितां जी टीम मैसेज यानी कि पुॼाईंदी, उतां जी टीम पोइ उन ते वर्क करे सघे थी। पोइ कोई बि रिपोर्ट हूंदी त उहो सबमिट करे सघनि था। सही। हुमा साहिबा, मां आख़िर में तव्हांखां इहो बि सवाल ज़रूरु कंदमि त जीअं मैसेजिस कया वेंदा आहिनि औरतुनि खे कुझु ऐं वरी पोइ उहे डिलीट एवरीवन कया वेंदा आहिनि, साइबर क्राइम इन हवाले सां कहिड़ी सपोर्ट कंदी असांखे? बिल्कुलु सही था चओ। अॼुकल्ह त इहो ऑप्शन आयो आहे। जी बिल्कुलु। इन में अगरि छोकिरी मतिलबु अहिड़ी कोई कॉल, कोई अहिड़ो मैसेज थी मतिलबु रिसीव करे त उनखे फौरी तौर ते स्क्रीनशॉट करणु खपे। उनखे मां त इहो थी एडवाइज़ आहे, छो त या वरी ईअं आहे कि इहो थोरो डिफ़िकल्ट आहे कि भई उन जेके डिलीट ऑल वारा मैसेजिस आहिनि उहे रिकवर थी सघनि। इन में इहो ई ऑप्शन आहे कि तव्हां मतिलबु जेके लेडीज़ फेस थियूं करनि उन्हनि खे स्क्रीनशॉट कढणु खपे, या उहे नंबर या अहिड़ियूं रिकॉर्डिंग्स जे अगरि कोई मतिलबु कॉल करे, कोई बुरी लैंग्वेज तो यूज़ करे। मां तव्हांखे हिकिड़ो किस्सो ॿुधाइणु चाहींदमि हिन हवाले सां। कुझु टाइम पहिरियां मां पाण इहा शइ फेस कई आहे बेसिकली। हा, मूंखे जेको आहे सो हिकिड़ी कॉल मौसूल थी अननोन नंबर तां। मां सम्झो शायदि ईअं कोई करे थो, मतिलबु ईअं बि थींदो आहे न कि रिश्तेदार या फ्रेंड्स वग़ैरह कोई नओं नंबर वठंदा आहिनि त करे छॾंदा आहिनि। त मां रिसीव कई कॉल। हाणे रिसीव करण सां ई जेको आहे न उहो मतिलबु बुरी लैंग्वेज पियो यूज़ करे, जेकी मां हिते शेयर नथी करे सघां। अहिड़ी लैंग्वेज जेकी मतिलबु नाक़ाबिले बर्दाश्त या ॿुधण जे क़ाबिल न हुई। त मां छा कयो, उते रिकॉर्डिंग जो ऑप्शन ते ईंदो आहे, त मां उन ते रिकॉर्डिंग करणु शुरू करे छॾी। हाणे उहा रिकॉर्डिंग मूं वटि पई हुई। जीअं ई मां कॉल हुन ॿुधो त मतिलबु हिकिड़ो ऑप्शन थींदो आहे कि रिकॉर्डिंग ऑन थींदी आहे त हुते मैसेज हली वेंदो आहे। पोइ छा थियो त हुन कॉल कटे छॾी। हाणे उहा 1 मिंट जी या 30 सेकेंड जी रिकॉर्डिंग त पई आहे न, नंबर पियो आहे, उनजो स्क्रीनशॉट वग़ैरह कढी करे मां कंप्लेन करे छॾी। उहा हाणे रिसेंटली कंप्लेन फाइल थी आहे। मां छो त लॉयर आहियां, मूंखे अवेयरनेस आहे हिन शइ जी ऐं मूंखे ख़बर आहे कीअं स्टेप वठणु खपे, त मां उनजी फौरी तौर ते कंप्लेन करे छॾी। ईअं ई मां आम शहरी जेके आहिनि, जंहिंखे अवेयरनेस न आहे, उन्हनि खे मां इहो मैसेज ॾियणु चाहींदमि कि असांजो जेको इदारो आहे उहो इन लाइ बि कमु थो करे कि कोई बि अगरि लीगल एडवाइस या कानून जी ख़बर न आहे उन्हनि खे कि कहिड़े तरीक़े सां डील करणु खपे, उन्हनि खे मां ईअं ई बि कॉल करे मालूमात वठी सघनि था असां।